अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु हिकु नए अंदाज़ सां मां वटि हाज़िरी आहे। अॼु अव्हांखे मां थोरो दुबई जो ऐं सिंध जो सैर कराइणु चाहियां थो। ॾिसो, दुबई में तेल आहे, सिंध में बि तेल आहे, दुबई में गैस आहे, सिंध मां बि गैस बाक़ाइदा निकिरे थी। दुबई में समुंड आहे, सिंध के भी तमाम वॾो समुंड आहे। दुबई में रेगिस्तान आहे, सिंध में भी एॾो वॾो थर आहे। दुबई में नखलिस्तान आहिनि, सिंध में खैरपुर जेको शहर आहे उहो दुबई खां बि उन में वॾो इलाइक़ो आहे जेको खजनि सां भरियल आहे। सिंध में दरिया आहे, दुबई में दरिया कोन्हे। सिंध में ज़राअत आहे, दुबई में ज़राअत कान्हे, तमामु घटि आहे। सिंध में एशिया जूं, पूरी एशिया जूं मशहूर ऐं वॾियूं ढंढूं आहिनि। दुबई में ढंढूं किथे आहिनि? सिंध में अव्हांखे हर क़िस्म जो जानवर नज़र ईंदो, दुबई में सिर्फ़ु तव्हांखे उठ ई नज़र ईंदा। सिंध में अवाम माण्हुनि जो हिकु वॾो तइदादु आहे। दुबई खे कमकार लाइ माण्हू ॿाहिरां घुराइणा पवंदा। सिंध में तमामु सुहिणो प्यारो काछो आहे। दुबई में अहिड़ा सुहिणा पहाड़ जबल किथां आया? सिंध में खाणियूं आहिनि, खाणियूं। ऐं दुबई में का एकड़ बेकड़ हूंदी? मतिलबु त सिंध दुबई खां केतिरनि ई ॻाल्हियुनि में सरस आहे, सुहिणी आहे, मालदार आहे। हर पासे चारे नज़र वञे थी, दिलि खे मोहे विझे थी। पर पोइ बि दुबई खे ॾिसी सिंध खे ॾिसिजे, दुबई जी तरक़ी खे ॾिसी सिंध जी तरक़ी खे ॾिसिजे त ईअं छो लॻंदो आहे त दुबई ॼण आसमान मां निकितल आहे ऐं सिंध ॼण दोज़ख जो को टुकड़ो आहे, जिते न कंहिंजी इज़त महफ़ूज़, न जान माल महफ़ूज़, न सिहत सफ़ाई, न नौकरियूं, न वापार, हर तरफ़ ऊंदाही ई ऊंदाही आहे। इन जो छा सबबु आहे? कॾहिं गौर कयो आहे इन जो छा सबबु आहे? किथे इन जो इहो सबबु त न आहे त सिंधी माण्हू कुझु घटि अक़ल वारा आहिनि, जिन में हुब्बुल वतनी जेका आहे उहा नाले मातिर आहे। अख़लाक़ी क़दरनि खां सिंधी ख़ाली आहिनि, छाकाणि त सिंध जी धरती त मालामाल आहे। उन वटि हर शइ आहे, मादनी वसीला आहिनि, हर शइ आहे। दुनिया जी का अहिड़ी शइ न आहे जेका न हुजे। सिंध में सभु मौसमूं आहिनि। सिंध में अव्हांखे वॾा वॾा ॿेला मिलंदा, झंग मिलंदा। लेकिन अफ़सोस, जेकॾहिं के खामियूं आहिनि त असां सिंधियुनि में आहियूं, सिंध जे वारिसनि में आहियूं। अव्हां दुबई खे ॾिसो, छो दुबई तरक़ी कंदो पियो वञे ऐं सिंध जेका हज़ारा साल क़दीम आहे उहा अञा पुराणी थींदी थी वञे। यानी ॼण महसूसु थिए थो त हिन में तरक़ी न थींदी, बल्कि अञा जीअं इंसान पूरो थींदो आहे, थींदो वेंदो आहे ऐं उनजी हड काठ जिस्म जवाबु ॾींदो वेंदो आहे, ईअं ई सिंध छो पई थी महसूसु थिए? त सिंधियो सुजाॻ थियो, पंहिंजी सिंध जे लाइ जंहिं जॻह ते अव्हां आहियो उन जॻह ते रही करे सिंध जी ख़िदमत करियो, सिंध जो नालो रोशन करण जे लाइ पंहिंजो कमु कयो। जंहिं बि सतह ते आहियो, चाहे अव्हां नंढड़ा वापारी आहियो, चाहे तव्हां रेड़ो लॻायो था, चाहे तव्हां नंढड़ो तव्हां हिकिड़ो दुकानु रखो था, शॉपकीपर आहियो, या सिंध जा वॾा बिज़नेसमैन आहियो, मिनिस्टर आहियो, वॾे कंहिं सरकारी इदारे ते आहियो, कंहिं सीट ते आहियो, त ख़ुदारा पंहिंजी सिंध खे रुगो ईअं न ॾिसो त सिंध में रुगो औलिया अल्लाह आहिनि। सिंध दुनिया जे अक्सर इलाइक़नि खां तमामु घणी खुशहाल आहे। लेकिन असां वारिसनि खे, असां सिंधियुनि खे इन जे लाइ कुझु कोशिशि करणी पवंदी, कुझु हिमत करणी पवंदी। पंहिंजे असर रसूख़ खे, पंहिंजे पैसे खे, पंहिंजी धन दौलत खे, पंहिंजे माल मिल्कियत खे, पंहिंजी ताक़त खे, पंहिंजे उहिदनि खे सिंध जी तरक़ी जे लाइ असां वक़्फ़ कयूं।
जॾहिं असां इनफरादी न इज्तिमाही तौर ते सिंध जे लाइ कोशिशूं करणु शुरू कयूं त इंशा अल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो सिंध बि दुबई खां वधीक तरक़ी याफ़्ता हूंदी। मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन नंढड़े मुख़्तसिर क्लिप मां अव्हांखे कुझु ॻाल्हियूं मिलियूं हूंदियूं त इंशा अल्लाह असां पंहिंजी जॻह ते रही करे, चाहे मां पेश इमाम आहियां त पंहिंजे पेश इमामी जे हक़नि खे अदा कयां। मां जेकॾहिं कंहिं क्लार्की जी सीट ते आहियां त मां पंहिंजी सीट जो हक़ अदा कयां। जंहिं पोस्ट ते आहियां, जंहिं ज़िम्मेदारी ते मां मुक़ररु आहियां, चाहे मां हारी छो न आहियां, मां पंहिंजी ज़िम्मेदारी अदा कयां ऐं सिंध जी तरक़ी में पंहिंजो हिसो अदा कयां। अल्लाह तबारक व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।